अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां लाइ बख्शो ॼाण तव्हां सां गॾु आहियां। अॼु 21 फेबररी मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो आहे। सभिनी सिंधी ॿोलीअ समेत सॼी दुनिया जे मादरी ॿोलियुनि ॻाल्हाईंदड़नि खे मुबारकूं हुजनि। ऐं इन जे लाइ शेख अयाज़ जेको हिकिड़ो शेर चयो आहे उहो अव्हां सभिनी जे नज़र, ऐं हिन खां अलावा मुंहिंजे पंहिंजे शागिर्दनि सां जेके पंहिंजे वीचार वढिया या उन्हनि खां पुछियो, उन जो पूरो ज़िक्र हिन क्लास इन वीडियो में हूंदो त जीअं अव्हां खे ख़बर पए। असां पंहिंजे क्लास में बि साॻी ई ॻाल्हि शागिर्दनि सां वीचारी आहे त पंहिंजे पंहिंजी माउ ॿोलीअ सां कीअं मुहबत कजे ऐं पंहिंजी माउ ॿोलियुनि खे कीअं जेको आहे सो वधीक विझाए सघिजे थो। इहे छाकाणि त असांजो पंहिंजो कमु आहे पंहिंजी माउ ॿोलीअ खे हीअं सां हलाइणु। पंहिंजी ॿोलीअ में मियां, पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ, शेख अयाज़ चवे पंहिंजी ॿोलीअ में मियां जॾहिं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साउ ॾींदी ॿी ॿोली किथे। इन सां गॾु हिन खां पोइ जेको कुझु वीडियो आहिनि जेके मां मर्ज करे अव्हां साम्हूं पेश कंदुसि ऐं उन्हनि जा ॿारनि जा ॾिसिजो, छाकाणि त इहो असांजी ज़िमेदारी आहे त जॾहिं बि मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾिहाड़ो अचे या ॾिहाड़ो अचे, असां पंहिंजी ईंदड़ नस्ल खे इन बाबति ॿुधाईंदा रहूं त ॿोलीअ जी अहमियत छा आहे ऐं ॿोली छा खे थो चइजे ऐं ॿोली ॿार किथां थो सिखे। ॿार ॿोली माउ जी हंज मां सिखंदो आहे। इन जे करे असांखे घुर्जे त पंहिंजी माउ ॿोलीअ सां बेइंतहा मुहबत करियूं। अल्लाह हाफ़िज़। 21 फेबररी 2022 यूनेस्को जे तरफ़ां आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं। यूनेस्को यूनाइटेड नेशंस जे तरफ़ां उहो छाजे लाइ, उहो सिर्फ़ इन लाइ त असांखे अहसास हुजणु घुर्जे त असांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे, मादरी ॿोली कहिड़ी आहे ऐं असां मादरी ॿोलीअ में जेको ॻाल्हायूं था उन्हीअ में असां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार सुहिणे नमूने सां करे सघंदा आहियूं ऐं असां उन में पंहिंजी जेका ॿोली आहे उन खे चङे नमूने ॻाल्हाए सघंदा आहियूं ऐं असांखे पंहिंजी ॿोलीअ सां बेइंतहा मुहबत हूंदी आहे। छाकाणि त इहो हिकिड़ो फितरी अमल आहे त असांजी जेका पंहिंजी मादरी ज़बान आहे उन मादरी ज़बान में असां ॻाल्हाईंदे कॾहिं हक़ कंदा कोन आहियूं खे ऐं असांखे कंहिं क़िस्म जो को शर्म महसूस कोन थींदो आहे। ऐं बर्नार्ड शॉ बि इहा ॻाल्हि कई त जॾहिं असां पंहिंजे वतन खां परे हूंदा आहियूं त असांखे पंहिंजी मादरी ज़बान जो एहसास थींदो आहे त असांजी ॿोली असांजे लाइ केतिरी अहमियत वारी आहे। छाकाणि त असांजी जेका ॿोली आहे इन ॿोलीअ मां इन जो साउ असांजो तॾहिं ईंदो आहे। शेख अयाज़ बि पंहिंजी ॿोलीअ जे लाइ चयो, पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साउ ॾींदी ॿी ॿोली किथे। जीअं त हिन क्लास में वेठल केतिरा ई शागिर्द आहिनि ऐं सभु जा सभु हिकु ॿोली ॻाल्हाईंदा कोन्हनि के, पर उनजे बावजूद बि असां हिन क्लास में सिंधी ॿोली ॻाल्हायूं था। छाकाणि त असां वटि सिंधी ॿोलीअ जे लहजनि ऐं उन खां अलावा पसगिरदाई में जेके शहर या सूबा आहिनि, मिसाल ते पंजाब या बलोचिस्तान, इन जो असर तमामु घणो रहियो आहे। तंहिंजे करे हितां जा जेके माण्हू आहिनि बलोच, उहे बि सिंध में आया आहिनि ऐं सिंध में अची करे सिंधी ॻाल्हाइनि था। जीअं मां तव्हां खां पहिरियों पुछो, तव्हां सभिनी ॿुधायो त कंहिं चयो बलोची की ज़बान आहे, कंहिं चयो सराइकी ज़बान आहे, कंहिं चयो सिंधी ज़बान आहे। माना असांजो जेको सूबो आहे सिंध सूबो या सिंध वतन, उन सिंध वतन में केतिरा ई जेको आहे सो ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ फर्द रहनि था, पर हिकु गुलदस्ते मिसल आहिनि। हर हिकु पंहिंजी ॿोलीअ सां गॾोगॾु सिंधी ॿोलीअ सां बेइंतहा प्यार करे थो। इन जो सबूत इहो आहे त जेके बि घरनि में ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ भले कहिड़ी बि हुजनि, पर हिन क्लास में अची करे असां सिंधी ॻाल्हायूं था, सिंधी पढ़ूं था, सिंधी लिखूं था ऐं सिंधीअ खे हीअं सां हलायूं था। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली, सिंधी ॿोली सुहिणी ॿोली, सिंधी ॿोली ख़ूबसूरत ॿोली ऐं सिंधी ॿोली ही असांजी जेका आहे उहा जीअण जो सबब आहे। अॼु 21 फेबररी 2022 आहे। अॼु 21 फेबररी 2022
22 आहे अॼोको ॾींहुं जेको आहे उहो आलमी मादरी ॿोलियुनि जो ॾींहुं या ॾिहाड़ो करे मल्हायो वेंदो आहे। इन जे करे हिन क्लास में तव्हां जेके बि शागिर्द वेठल आहियो तव्हां मंझां केतिरा ई ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ आहिनि, के सराइकी आहिनि, के बलोची आहिनि, के सिंधी आहिनि, के डाटकी आहिनि। हर हिक जी पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजो लहजो आहे, जंहिंजे करे हीउ आलमी ॾिहाड़ो मल्हायो वेंदो आहे। तव्हां खां मां कोई हिकु नंढिड़ो सवाल कंदुमि, तव्हां पंहिंजी ॿोलियूं बाबति ॿुधाईंदव त तव्हांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे, तव्हांजी माउ ॿोली कहिड़ी आहे ऐं उहा तव्हां कहिड़ी ॻाल्हाईंदा आहियो। अता मोहम्मद, तव्हांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे? तव्हांजी मादरी ज़बान सराइकी आहे। उन खां पोइ आहे आसिफ, तव्हांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे? सिंधी। अजीबुल्ला, तव्हांजी मादरी ॿोली सराइकी आहे। उन खां पोइ केरु आहे? मुनसिफ, तव्हांजी मादरी ॿोली सिंधी आहे। मुनसिफ खां पोइ आफ़ताब, आफ़ताब ॿई ॿुधाईंदा, तव्हां ॿिन्ही आफ़ताबनि जी कहिड़ी ॿोली आहे? सभु मादरी ॿोली आहे। तव्हांजी आफ़ताब सर सिंधी आहे या सिर्फ़ु सिंधी ॿोली आहे? सिंधी ॿोली आहे पक? हलो ठीकु आहे। उन खां पोइ असां वटि हिकिड़ो ॿियो छोकिरो वेठो आहे, मोहम्मद अमीन, तव्हांजी मादरी ॿोली सिंधी आहे। गुलाम अली किथे वेठो आहे? उहो वेठो आहे। तव्हांजी मादरी ॿोली गुलाम शाहानी, मोहम्मद शाहानी, बलोची। कहिड़ी अथई? क्लास में कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदो आहे? छो भला? सिंधी वेठा आहिनि तोखे सिंधी ॻाल्हाइणी आहे तोखे? हा हलो ठीकु आहे। अला भला फिदा हुसैन, थोरो तेज़ ॿुधाए, ख़बर त पवे। तुंहिंजी मादरी ॿोली बलोची आहे? हा। शहरियार, सैयद अली शाह, तव्हांजी मादरी ॿोली सिंधी आहे। अली अकबर, तव्हांजी मादरी ॿोली सराइकी आहे। नियाज़, काशिफ, तव्हांजी मादरी ॿोली सिंधी आहे। ओके, ॾिसो हिन क्लास में केतिरा ई शागिर्द वेठल आहिनि। मां जीअं पहिरियों ॻाल्हि कई त तव्हांजी पंहिंजी मादरी ज़बान जेका आहे उहा का ॿी हूंदी, पर हिन क्लास में जेका पढ़ंदड़ आहियो सा सिंधी आहे। छाकाणि त तव्हां हिते असांजो जेको सिंध वतन आहे उन ई सिंध वतन में केतिरियूं ई ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं ऐं उहे पढ़ियूं वञनि थियूं ऐं लिखियूं वञनि थियूं, पर ख़ासि तौर ते सिंध जी ॿोली जेका आहे उहा सिंधी ॿोली आहे। इन करे असांखे पंहिंजी सिंधी ॿोलीअ सां मुहबत आहे। 21 फरवरी दुनिया में, सॼी दुनिया में मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। हीअ का हिकु मख़सूस ॿोलीअ ते न बल्कि असां वटि जेके बि मादरी ज़बानूं ॻाल्हायो वञनि थियूं उन्हनि जे मुनासिबत सां ही सॼी दुनिया में आम ॾींहुं मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें असां हिते सिंध में रही करे ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ पंहिंजी ॿोलीअ सां मुहबत कंदड़ आहियूं। इन करे जेको असां पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयूं था ऐं पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हायूं था, पंहिंजी ॿोलीअ में पढ़ूं था। तोड़े जो मां तव्हांखे हिते अंग्रेज़ी ॻाल्हाई पढ़ाईंदो आहियां, पर उन खां बावजूद बि अॼु मां तव्हांखे अचण सां इहो ई चयुमि त अॼु 21 फरवरी आहे, मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे। इन करे मां सिर्फ़ु मादरी ॿोलीअ में ॻाल्हाईंदुसि ऐं मादरी ॿोलीअ में ई तव्हां खां सवाल कंदुसि। तोड़े जो तव्हां मां हितां केतिरा ई ॿिया मादरी ज़बान ॻाल्हाईंदड़ वेठा आहिनि, हितां के सराइकी ॻाल्हाईंदड़ वेठा आहिनि, के पंजाबी ॻाल्हाईंदड़ वेठा आहिनि, त के जेको आहे सो बलोची ॻाल्हाईंदड़ वेठा आहिनि, थोरो सिंधीअ जो डाटकी लहजो ॻाल्हाईंदड़ बि वेठा आहिनि। इहा असांजी ख़ुसूसियत आहे त असां जंहिं ॿोलीअ में ॻाल्हाईंदा आहियूं त उहा ॿोली असांखे वधीक मोहबत ॾींदी आहे ऐं असांखे प्यार ॾींदी आहे, मज़ो ॾींदी आहे। छाकाणि त जेका मादरी ज़बान हूंदी आहे, मादरी ॿोली हूंदी आहे, जेका माउ ॿोली हूंदी आहे, उन्हीअ में असां रवानीअ सां
ॻाल्हाए सघंदा आहियूं ऐं रवानी सां उन में जेको आहे पंहिंजनि ख़्यालनि जो इज़हार करे सघंदा आहियूं। इन जे करे अॼु जेको आहे उहो 21 फरवरी आहे। इन जे करे मां हिते हिकिड़ो शेख अयाज़ जो शेर लिखियो पियो आहे, पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं लिखंदे मां तोखे इहो साव ॾींदी ॿी ॿोली किथे। इन जे करे हाणे असां जेके बि हिते वेठा आहियूं थोरे जो टिनि ॿोलियुनि सां वाबस्ता आहियूं, मादरी ज़बान सां वाबस्ता आहियूं, पर असां सभिनी ॿोलियुनि जी मादरी ॿोलियुनि जी इज़त कयूं था, एहतराम कयूं था ऐं उन्हनि खे पंहिंजे जीअं सां हलायूं था। इहा ई असांजे सिंधी ॿोलीअ जी जेको आहे सो ख़ूबसूरती आहे त सभिनी ॿोलियुनि खे बराबरि अहमियत ॾिए थी ऐं असांजा सिंधी माण्हू जेके आहिनि उहे सभिनी ॿोलियुनि खे बराबरि अहमियत ॾींदा आहिनि। सिंधी ॿोली क़ौमी ॿोली। अॼु 21 फरवरी 2022 मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे। अव्हांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे? ॾाढी आहे। असांजी ॿोली साईं 5000 सालनि खां पुराणी आहे। असां पंहिंजी ॿोली सां ॾाढो प्यारु कंदा आहियूं। असां हिते सिंध में सिंधी ॻाल्हाईंदा आहियूं, पर ॾाढकी बि त सिंधीअ जो ई लहजो आहे, इन करे सिंधी ॿोली वञे बि। कामरान इदरीस, तव्हांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे? असांजी मादरी ॿोली सराइकी आहे। असांजी सराइकी ॿोली सां ॾाढो प्यारु आहे। 5 सालनि खां पुराणी आहे। 5 सालनि खां या 5000 सालनि खां? 5000 सालनि खां क़दीम तरीन ॿोली आहे, त उन जो सिंधीअ जो ऐं सराइकीअ जो पुराणो संबंध आहे। बिलावल जमाली, तव्हांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे? असांजी मादरी ज़बान बलोची आहे, त असांखे उन सां ॾाढो प्यारु आहे, त उहा बि पुराणी ॿोली आहे। हिते अव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदा आहियो भला सिंध में रही करे? सिंधी ॻाल्हाईंदा आहियो। शहबाज़, तव्हांजी मादरी ज़बान कहिड़ी आहे? पंजाबी आहे। ऐं हिन तव्हां हाणे रहो किथे था ऐं ॻाल्हाईंदा कहिड़ी ॿोली आहे? आम ॿोली पंजाबी आहे। घर में आम जेको उर्दू ॻाल्हाईंदा, असल जेको मुल्तान ऐं हिते किथे हिते कहिड़ी ॿोली ॻाल्हायो था? ऐं स्कूल क्लास में कहिड़ी ॿोली ॻाल्हाए थो? सिंधी ॻाल्हाए थो। ठीकु आहे। तव्हां सभिनी जेकी ॿिया जेके वेठा आहिनि, शहबाज़ छा नालो अथई तुंहिंजो? ज़िशान, तुंहिंजी कहिड़ी ॿोली आहे जेको आहे मादरी ज़बान कहिड़ी आहे? सिंधी आहे। ठीकु आहे। उन खां अलावा आतिफ़, तुंहिंजी कहिड़ी ज़बान आहे मादरी ज़बान? तुंहिंजी मादरी ज़बान सिंधी आहे। आसिफ़, तुंहिंजी मादरी ज़बान सिंधी आहे। इस्माइल, तव्हांजी मादरी ज़बान सिंधी आहे। उन खां अलावा मुश्ताक, परमानंद राय, कहिड़ी ॿोली आहे तव्हांजी? ॾाढकी आहे। मोहम्मद इसाक, सिंधी ॿोली आहे। काज़िम, ज़ामिन आयो कोन्हे ॼाण? हलो ठीकु आहे।